अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुंहिंजो पंहिंजो शबीर मला। आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं हुन जा इंसानी तख़लीक़ी सलाहियतुनि ते असरु ऐं इंसानी ज़िंदगीअ ते असरु बाबति पंहिंजे पुराणी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदे अॼु पाण उन जे मनफ़ी पहलुनि ते ॻाल्हाईंदासीं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंसानी ज़िंदगियुनि ते कहिड़ा मनफ़ी असर छॾे रही आहे। सुठी ॻाल्हि इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में 2025 ताईं तक़रीबन $255 मिलियन जी सीड़पकारी थियण वञी रही आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ प्रोफेशनल इदारनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां पंहिंजे इदारनि में फंड रखणु शुरू करे छॾिया आहिनि। मगर गणती जोगी ॻाल्हि इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जिते इंसानी सलाहियतुनि खे वधाइणु, उनखे मदद ॾियणु, वक़्त जी बचत ऐं डेटाबेस गॾु करण में मदद करे रही आहे, उते ई उन जा मनफ़ी पहलू बि साम्हूं अची रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं चीन जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे 285 शागिर्दनि जे ते हिकिड़ी सर्वे कई वई। उन सर्वे जो जेको नतीजो आयो आहे उहो ॾाढो गणती जोॻो आहे। अक्सर शागिर्दनि जो ख़्यालु हुयो त उन्हनि जी फ़ैसिला साज़ी जी क़ुवत ते इंतिहाई मनफ़ी असरु पियो आहे ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो घणो इस्तेमालु इंसान खे सुस्त बनाए थो, उनजी तख़लीक़ी सलाहियतुनि खे घटि करे थो ऐं उन सां गॾोगॾु उनजी सिक्योरिटी ऐं प्राइवेसी खे बि रिस्क ते आणे छॾे थो। 69% शागिर्दनि जो ख़्यालु हुयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस उन्हनि जी फ़ैसिला साज़ी जी जेका क़ुवत आहे उन ते बुरी तरह असरु विधो आहे ऐं उहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मुहैया कयल डेटा ते ई मुकमिल तौर ते भाड़िनि था। 28% शागिर्दनि जो ख़्यालु हुयो त मुख़्तलिफ़ शयूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मुख़्तलिफ़ एप्लीकेशन सां शेयर करण सबबु उन्हनि जी प्राइवेसी रिस्क ते अची वई आहे ऐं उन्हनि जो जेके सिक्योरिटी कंसर्न्स आहिनि उहे वधी विया आहिनि। इन करे इन सर्वे खां पोइ इहो ज़रूरी थी पियो त इंसानी ज़िंदगीअ में आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे मुकमिल तौर ते लागू करण खां अॻु में उन जा जेके मस्बत ऐं मनफ़ी पहलू आहिनि उन्हनि ते मुकमिल तौर ते सोचियो वञे, वीचारियो वञे त उन खां अॻु में उन्हनि समूरनि मामलनि खे हल कयो वञे जीअं अॻिते हली आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा जेके मनफ़ी पहलू आहिनि इंसानी ज़िंदगीअ ते बुरो असरु न विझनि। AI जो जेको घणो तणो असरु पियो आहे उहो पियो आहे असांजे एजुकेशनल सिस्टम ते। यूनिवर्सिटियुनि में तहक़ीक़ी मक़ालनि में 2022 में गॾु कयल डेटा मूजिबि AI जीअं पंहिंजा क़दम जमाइणु शुरू कया त 27% तहक़ीक़ी मक़ालनि में उनजो असरु नज़र आयो। 2023 जी गॾु कयल डेटा मूजिबि 27% मां वधी ऐं 50% खां वधीक मक़ालनि में AI जो असरु नज़र आयो, जेको इंतिहाई अलार्मिंग हुयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए केतिरा ई तहक़ीक़ी मज़मून हू बहू ChatGPT ताईं लिखिया विया। 400 अहिड़ा मक़ाला रद्द कया विया जेके मुकमिल तौर ते AI जनरेटेड हुया। वेंदे उन्हनि में का बि तब्दीली न कई वई हुई। उनजो सभिनी खां ख़तरनाक जेको पहलू आहे उहो मेडिकल जे शोबे में नज़र आयो, जिते चीन में केतिरनि ई मेडिकल जे शागिर्दनि तयारु कयल थीसिस में AI टूल्स ज़रिए पंहिंजा तजुर्बा शेयर कया, जेके हक़ीक़ी तौर ते उहे ग्राउंड ते थिया ई न हुया। जंहिंसां इहा बि गणती पैदा थी त मुस्तक़बिल में इंसानी सिहत बि AI जे ग़लति इस्तेमालु सबबु रिस्क ते रहंदी, जंहिंखां पोइ चीन में त उन मामले में क़ाइदनि खे वधीक सख़्तु कयो वियो आहे ऐं हाणे AI जी मदद सां तयारु कयल मक़ालनि खे क़बूल न पियो कयो वञे। स्टीफन हॉकिंग हिकु दफ़ो चयो त मस्नूई ज़हानत इंसानी तारीख़ जो सभिनी खां वॾो कमाल त हूंदी, पर उहा इंसानी समाजी अख़लाक़ियात जे ज़वाल जो बि सबबु बणिजंदी। AI बुनियादी तौर ते गॾु कयल या अॻु में मौजूदु मामलात जी मालूमात जे बुनियाद ते पंहिंजी राय जोड़े थी। उन में अव्हां जी ॾिनल ज़ाती मालूमात बि शामिल आहे। AI जो अलगोरिथम जेको आहे उहो अॻिते हली उन फ़र्द जी शेयर कयल प्राइवेसी जी मालूमात खे बि पंहिंजे डेटाबेस में शामिलु करे छॾे थो। इन करे उहो ॾाढो अहम आहे त AI सां कहिड़ी मालूमात शेयर कजे, कहिड़ी मालूमात शेयर न कजे। यादि रखणु घुरिजे त मौजूदा दौर में डिजिटल सिक्योरिटी सभिनी खां वॾो रिस्क आहे। अव्हां जो हिकिड़ो पासवर्ड अव्हां खे लखपति मां रोड ते आणे सघे थो। AI चैटबोट हाणे इंसान सां एतिरो कचहरी में मशगूल थी विया आहिनि जो उहे रिस्क हर वक़्तु मौजूदु रहे थी त माण्हू उन सां पंहिंजी ज़ाती मालूमात शेयर न करे विझे। हाणे हिकु ॿिए मनफ़ी पहलू ते नज़र था विझूं, उहो आहे AI जे अचण खां पोइ इंसान जो सुस्तपणो।
हाणे ईअं थियो आहे त इंसानु मुख़्तलिफ़ मामलनि में जेका पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत आहे उनखे पासे ते रखे AI खे का हिंट ॾिए थो ऐं उनजी मालूमात ते भाड़णु शुरू करे थो, जंहिंसां उनजी जेका तख़लीक़ी सलाहियत आहे उनखे बुरी तरह मुतासिर कयो आहे। नतीजे में 2022 जी हिकु एकेडमिक रिसर्च में ज़ाहिर थियो त AI प्रोफेशनल जी सलाहियतुनि ते एॾो बुरो असरु विधो आहे जो उहे पंहिंजी ज़हनी तख़लीक़ बदिरां AI जी ॾिनल डेटा ते गुज़ारो करणु लॻा आहिनि ऐं सभिनी खां वॾो नुक़सानु संदन फ़ैसिला साज़ी वारी सलाहियत ते पियो आहे। इहा हक़ीक़त आहे त टेक्नोलॉजी इंसानी ज़िंदगी खे आसान बणाइण में मदद साबितकार थी आहे, मगर मसनूई ज़हानत जिते आसानियूं ऐं वक़्त जी बचत ऐं डेटा गॾु करण में मददगार साबित थी आहे, साॻे वक़्तु उहा इंसानी तख़लीक़ी सलाहियतुनि उनजी प्रोफेशनल स्किल्स ते मनफ़ी असरु विझंदे उनखे सुस्त ऐं क़ाइल बि बणाए रही आहे। हाज़िर थींदासीं वरी हिकु नए एपिसोड सां गॾु। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।